सिंधी अदबी संगत शाख मलिर तरफ़ां बासलाहियत शाइरा अमृता डाहिरी जी जनम ॾियारी जी तक़रीब अवामी प्रेस क्लब मलिर में मुनक़िद कई वई, जंहिं में शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि ऐं अदब सां लाॻापियल शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे नामियाती शाइर कराची जे राब्ता सेक्रेटरी राशिद लखमी चयो त अमृता डाहिरी थोरे ई अरसे में सिंधी अदब में पंहिंजी सुञाणप क़ाइमु करे वरिती आहे। संदसि शाइरी में फ़िक्री पुख़्तगी, एहसासनि जी गहराई ऐं नवनि ख़्यालनि जी ख़ुशबू महसूस थिए थी। हुन चयो त अमृता नज़म जी हिकु सघारी शाइर आहे, पर हिन ग़ज़ल सां न पर भरपूर निभाउ कयो आहे, जेको संदसि फ़नी वसअत जो सबूत आहे। क़ौमी, अवामी ऐं रोमानवी शाइर सैयद गफ़ूर शाह तक़वी चयो त अमृता डाहिरी जदीद दौर जे उन्हनि शाइराउनि मां आहे जिन पंहिंजी महिनत, लगन ऐं मुताले सां अदब में जाइ वलारी आहे। संदसि शाइरी औरत जे एहसासनि, समाजी हक़ीक़तुनि ऐं उम्मीदुनि जी ख़ूबसूरत अक्कासी करे थी। जमशेद ज़हरानी अमृता डाहिरी जी शाइरी शख़्सियत ते मुकालो पढ़ियो, जंहिं में हुन चयो त अमृता डाहिरी जी शाइरी में रंज, विचोड़ो, मज़ाहमत ऐं उत्साह सां गॾु गॾु नज़र अचे थो, जेको पढ़ंदड़नि खे सोचण ते मजबूर करे थो। संदसि पहिरियों शेरी सपनो उसीड़ी जा गुल 2022 में छपजी पधिरो थियो, जंहिं में वॾी मक़बूलियत हासिल कई। हुन चयो त अमृता सिंधी अदब जो सरमायो आहे। तक़रीब में सिंधी पौरिहत संगत अॻवान मोहम्मद यूसुफ सुमरो, सिकंदर सरवण, कंबर बुट, असग़र मेहराई, मज़हर वरियाणी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। तक़रीब दौरान अमृता डाहिरी पंहिंजी चूंड शाइरी ॿुधाई, जंहिंखे शिरकत कंदड़ तमामु घणो साराहियो ऐं भरपूर दाद ॾिनो। लोकरागी अब्दुल ख़ालिक भट्टी अमृता डाहिरी जी शाइरीअ जूं ॻारे महफ़िल खे चाह चंड लॻाए छॾिया। आख़िर में गीतनि ऐं ताड़ियुनि जी गूंज में जनम ॾींहं जो केक काटियो वियो ऐं अमृता डाहिरी खे गुलनि जा हार, सिंध जी सक़ाफ़ती सुखड़ी, अजक जा तोहफ़ा ॾिना विया। तक़रीब दुआ सां पुॼाणी ते पहुती, जॾहिं त शिरकत कंदड़नि अमृता डाहिरी लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो।